रिश्ता नमूने लापता सिंझोरो वासी नौजवान जो पतो न पइजी सघियो आहे। संदसि वारिस सख़्त परेशान आहिनि। 29 वरहनि जो गुल ज़मीर ख़ासखेली कराची जे डेनिम गारमेंट फैक्ट्रीअ में कमु कंदो हो। संदसि वारिसनि जो चवणु आहे त गुल ज़मीर 5 ॾींहं अॻु सुधीर शर्त सां फैक्ट्रीअ वियो पर वापसि नाहे मोटियो। संदसि फ़ोन बि बंदि आहे। इन जा वधीक तफ़सील वठूं था टाइम न्यूज़ सिंझोरो जे रिपोर्टर अनीस लिगारी खां। अनीस, छा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी महताब, कराची रोज़गार सांगे वियल सिंझोरे जे वार्ड नंबर 2 ख़ासखेली पाड़े जो रहवासी 29 वरनि जो नौजवान गुल ज़मीर ख़ासखेली 5 ॾींहनि खां वारिस परेशान आहिनि ऐं अञा ताईं को ॾस पतो न पइजी सघियो आहे। कराची जे इंडस्ट्रियल एरिया कोरंगी में डेनिम गारमेंट फैक्ट्री में ड्यूटी कंदड़ गुल ज़मीर ख़ासखेली 12 जून छंछर ते सुबुह जो 8 वॻे साणसि फैक्ट्री में गॾु कमु कंदड़ सुधीर शर्त सां मोटरसाइकिल ते फैक्ट्री लाइ रवानो थियो। जंहिं बाद संदसि फ़ोन बंदि थी वियो। उन हवाले सां नौजवान गुल ज़मीर ख़ासखेली जे भाउ मीर ख़ान ख़ासखेली टाइम न्यूज़ ते ॿुधायो त असां कोरंगी नंबर 4 जे अवामी कॉलोनी जे पुलिस स्टेशन ते भाउ जी गुमशुदगी जी एमसी दाख़िल कराई आहे। उनखां अलावा कराची जी सिटीज़न पुलिस लाइज़न कमेटी में पिणु दरख़्वास्त ॾिनी आहे पर अञा ताईं संदसि बारे में को बि पतो न पइजी सघियो आहे। हिन ॿुधायो त भाउ जी ओचितो गुमशुदगी वारे इतला बाद असांजे घर में परेशानी गणती वारो माहौल आहे ऐं असांजी गुजड़ी माउ ऐं भाउ जी 4 सालनि जी नंढड़ी मुसलसल संदसि पुछा करे रोई रहिया आहिनि। हिन सिंध हुकूमत कराची पुलिस जे चीफ ऐं तर्जे चूंडल नुमाइंदनि खां मुतालबो कयो त 5 ॾींहनि खां गुम थियल मुंहिंजे भाउ जी संदन मदद कई वञे। जी महताब। अनीस लिगारी, महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ। धाबेजीअ में वाटर